बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हुसन अब्बास तव्हांजे ख़िदमत में हाज़िर आहियां। हिकिड़ी ॻाल्हि मां पंहिंजे मुशाहिदे, मुतालिए ऐं तजुर्बे जे बुनियाद ते ऐं तहक़ीक़ात जे बुनियाद ते थो कयां पियो। ऐं मुंहिंजी हीअ जेका ॻाल्हि आहे वॾी अहम आहे, इनखे सम्झण जी इंतिहाई ज़रूरत आहे। हमेशह रोज़गार जे लाइ उते वञिबो आहे जिथे रोज़गार जा मौक़ा मौजूदु हुजनि। ऐं हिन वक़्तु जॾहिं सॼी सिंध ॿुॾल आहे ऐं हुन मां अञा ताईं पाणी बि न निकिरी सघियो आहे ऐं पाणी कढण जे नाले ते अरबा रुपया निकिरी चुका आहिनि, उन ॿुॾल सिंध जा माण्हू जेके आहिनि उहे रोज़गार जे लाइ इलाही परेशान आहिनि। सिंध गवर्नमेंट सिंध जे माण्हुनि खे रोज़गार ॾियण में मुकमल तौर ते नाकाम वई आहे ऐं उहा पंहिंजे धंधनि में लॻल आहे। पर आउं हिकिड़ो मशवरो ॾियणु थो चाहियां पंहिंजनि माण्हुनि खे त रोज़गार जा वसीला सिर्फ़ु हिक ई जाइ ते मौजूदु आहिनि ऐं उते तव्हांखे सभिनी खे वञणु खपे। रोज़गार जा वसीला सॼी दुनिया रोज़गार जे लाइ ट्रेवल कंदी आहे ऐं जग झर जंग जाॻींदी आहे, पर काफ़ी जॻहियुनि ते नाकामी मिले थी। कॾहिं कॾहिं किन मुल्कनि जा नाला तमामु वॾा हूंदा आहिनि, पुरकशिश हूंदा आहिनि, ख़ूबसूरत हूंदा आहिनि ऐं उतां जो एनवायरमेंट यकीनन दिलि लुभाईंदड़ हूंदो आहे, पर उते बि रोज़गार जा इलाही सारा मसाइला मौजूदु हूंदा आहिनि। ऐं जॾहिं खां इंटरनेशनल मल्टीनेशनल कंपनियुनि लखा माण्हुनि खे नौकिरियुनि मां कढियो आहे, तॾहिं अञा वधीक मसाइला पैदा थिया आहिनि। असांजो जेको सिंध जो माण्हू आहे उहो मुसलसल परेशान आहे ऐं उहो इन कोशिश में आहे त आउं मुल्क खां ॿाहिरि निकिरां ऐं रोज़गार जेको आहे सो तलाश कयां। पर यकीन कयो त मुल्क खां ॿाहिरि निकिरण जे बावजूद बि रोज़गार जो मसाइलो प्रॉपरली तौर ते हल नथो थिए। असांजे सिंध जो माण्हू हिकु त स्किललेस आहे, उन वटि स्किल्स जो वॾो मसाइलो आहे। असां वटि जेकॾहिं डिग्रियूं आहिनि त उन्हनि डिग्रियुनि जे मुताबिक़ क़ाबिलियत कान्हे का। असां हुनर जे मामले में बि इंतिहाई ज़ीरो आहियूं, त पोइ आख़िर असांखे रोज़गार कीअं मिलंदो? दुनिया क़ाबिल माण्हुनि खे चाहींदी आहे, दुनिया पंहिंजे मतिलब जे माण्हुनि खे घुराईंदी आहे ऐं उन्हनि खे रोज़गार ॾींदी आहे ऐं उन्हनि खां पंहिंजो कमु वठंदी आहे, पर असां इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि में शायदि पुठिते पियल आहियूं। मां हिकिड़ो इहो मशवरो इन करे पियो ॾियणु चाहियां त असां वटि रोज़गार जो इलाही वॾो मसाइलो आहे ऐं इहो रोज़गार जो मसाइलो दुनिया जे काफ़ी मुल्कनि में आहे। उन करे आउं पंहिंजनि माण्हुनि खे, सिंध जे माण्हुनि खे, धरतीअ धड़नि खे, छाकाणि त सिंध में इलाही सारा मसाइला आहिनि। हिकु त धारियो माण्हू इलाही शदीद क़ाबिज़ थींदो पियो वञे ॾींहों ॾींहुं ऐं हुकूमती नाअहली बि टॉप ते आहे। पर रोज़गार जा मसाइला जेकॾहिं हल करणु चाहियो था, असां सभु हल करणु चाहियूं था, त उनजो वाहिद हल जेको आहे उहो कराची आहे। हितां अफ़गानी जॾहिं बि डिपोर्ट थींदा आहिनि दुबई मां त उहे कराची हलिया वेंदा आहिनि ऐं हाणे त सैकड़नि जे तइदाद में जेको आहे सो अफ़गानी ऐं ॿिया धारिया उहे हितां जेको आहे सो उहे कराची हलिया विया आहिनि। दुबई खां उहे कराची वञनि पिया, छाकाणि त उन्हनि जे लाइ कराची जेको आहे उहो सॉफ्ट कॉर्नर आहे, सॉफ्ट बिज़नेस हब आहे, सॉफ्ट जेको आहे सो तरक़ी जो हिकिड़ो ज़रियो आहे जिथे हू कराची में वञनि पिया। तव्हांखे बि खपे त कराची वञणु खपे ऐं कराची में जेको आहे सो उहे रोज़गार जा इलाही सारा मौक़ा मौजूदु आहिनि। जेकॾहिं अव्हां कराची वञो था त इहो सोने पे सुहाॻु आहे, छाकाणि त कराची जेको आहे उहो रोज़गार जो गेटवे आहे। उते दरवाज़ा खुलियल आहिनि रोज़गार जा ऐं यकीन कयो त हज़ारे लखे अहिड़ा माण्हू आहिनि जिन कराचीअ में जेको आहे सो विया, उते पेरें उघाड़े विया, पंधु विया, हथे खाली विया। अॼु उहे करोड़ अरबा रुपयनि मिल्कियतुनि जा मालिक आहिनि। उन करे आउं इहा सजेशन ॾियां थो, जे मूं चयो त तजुर्बे जे बुनियाद ते, तहक़ीक़ जे बुनियाद ते, मुशाहिदे जे बुनियाद ते मां इहा ॻाल्हि कयां थो त तव्हां कराची वञो। हिते दुबई में मूंखे हज़ारे दोस्त मैसेज कंदा आहिनि त साईं असां रोज़गार जे मामलनि में इलाही परेशान आहियूं। इहा परेशानी हज़ारे माण्हुनि खे आहे ऐं इन परेशानी जे प्रोसेस मां बि गुज़रंदो आहियां। उन करे आउं उन्हनि दोस्तनि खे इहो मशवरो थो ॾियां त महिरबानी करे तव्हां पंहिंजो मस्कन कराची खे ठाहियो
ऐं कराची में रोज़गार जा बेपनाह मौक़ा मौजूदु आहिनि ऐं तरक़ी जा मौक़ा बि मौजूदु आहिनि। इंशाअल्लाह ताला असां हिन ते वरी गुफ़्तगू कंदासीं। तव्हां इन ॻाल्हि ते नज़रसानी कयो। कराची ॾाढो आलीशान आहे। तव्हांजो ईअं सम्झो ॼण कराची तव्हांजो इंतज़ारु करे रहियो आहे।